अयाज़ लतीफ़ पलीयो साहब, तव्हां सां ॻाल्हि ॿोल जी शुरूआति असां कयूं था। छा था सम्झो अयाज़ साहब त सिंध या मुल्क वधीक ॿाहिरियों माण्हू आणण जो या उन जो बोझ खणण जी पोज़ीशन में आहे? सिंध जा जेके बाशिंदा आहियूं ऐं पाकिस्तान जा जेके रवायती आहियूं, से सॼी दुनिया जे माण्हुनि खे पंहिंजो भाउ ऐं पंहिंजो दोस्त था सम्झूं, साथी था सम्झूं, भाउ ऐं भेणूं था सम्झूं। पाकिस्तान में रहंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़, पंजाबी, पश्तो, बलोची ॻाल्हाईंदड़ सभु असांजा भाउर आहिनि ऐं साॻी रीति अफ़गान, बंगाली, ईरानी उहे बि असांजा भाउ ऐं साथी आहिनि। तंहिंजे करे का बि नस्ल परस्ती ऐं का बि इन बुनियाद ते असांजी कंहिंसां बि दुश्मनी ऐं नापसंदी कान्हे त फलाणो फलाणी ॿोली ॻाल्हाए थो या फलाणे मुल्क में रहे थो या फलाणे मज़हब सां ताल्लुक़ आहे। हाणे हैविंग सेड दिस, इहो चवणु इन करे ज़रूरी आहे त सिंधी जे माण्हुनि जे लाइ बारे में इहो तासर आहे त सिंधी माण्हू को सॼी दुनिया में बेज़ार आहिनि ऐं अकेला रहणु चाहिनि था, नस्ल परस्त आहिनि, को पंहिंजो ख़ितो चाहिनि था, ईअं कुझु कोन्हे। सिंध जा माण्हू पुरअमन आहिनि ऐं पीस ऐं लॉ अबाइडिंग सिटीज़न्स आहिनि। हाणे मसइलो हीअ आहे त जेको बि माण्हू पाकिस्तान अचे थो 1947 खां, उहो ठका अची आख़िर में करे थो कराची में ऐं सिंध जे ॿियनि शहरनि। कराची जी आबादी 1947 जे लॻभॻि 46, 47, 48 में 4 खां 6 लख जे विच में हुई। उहा पॉपुलेशन हाणे 1.5 करोड़ खां 1 करोड़ 60 लख क्लेम कयो अथनि 2017 जे सेंसस में। त अफ़गानिस्तान जी पाकिस्तान सां जेका डोरन लाइन आहे, जेका हिंदू कश खां 1893 में जेको हिन ब्रिटिश इंडिया ऐं रूस जे एम्पायर जे विच में टकराव खे रोकण लाइ ठाही वई, उहा तक़रीबन को 2600 किलोमीटर डिघी आहे। उतां हज़ारे जायुनि तां माण्हुनि जी अच वञ थिए थी। किन जायुनि ते उन्हनि खे चेक पोस्टूं रोकीनि थियूं, किन जायुनि ते नथियूं रोकीनि ऐं पाकिस्तान जी सरकार ख़ुदि चए थी त 30 लख अफ़गान त असां उन वक़्तु ताईं अञा ताईं उहा फिगर 30 लख खणियो वेठा आहिनि। पोइ उन्हनि बचा ॾिना हूंदा, ॿार ॾिना हूंदा, उहे मल्टीप्लाए थिया हूंदा, चवंदा 30 लख अफ़गान आहिनि, उहे 30 लख आहिनि ई कोन। तंहिंजे करे हीअ जेका पॉपुलेशन हींअर कराची जी थी हुई, उन पॉपुलेशन में बि सिंधी माण्हू जेके पंहिंजे वतन जा वारिस आहिनि, उहे सिंधी पॉपुलेशन में केतिरा आया, उहे सिंधी पॉपुलेशन में ॾेखारियूं त कराची में फ़क़ति को 11 सैकड़ो जे क़रीब आहिनि। माना जेके 5-6 सैकड़ो बलोच बि अलॻि करे छॾियूं, हालांकि सिंधी ऐं बलोच हिकिड़ी शइ आहिनि, ऐं सराइकी बि अलॻि करे छॾियूं, उन्हनि जी आबादी घटि ॾेखारियूं। हाणे पर्पस सॼो इहो आहे त कराचीअ जे कब्ज़े खे ॿियनि जे हवाले करिणो आहे। आदमशुमारी जेका 2017 जी थी आहे, उन में असांजे पख्तून भाउरनि जी आदमशुमारी 3 करोड़ खां मथे ॾेखारी वई आहे ऐं सिंध जी आदमशुमारी 4 करोड़ 70 ॾेखारे, उन में सिंधी चवनि था त को 60 सैकड़ो 70 सैकड़ो आहिनि। ॿिया माना सिंधियुनि जी आबादी पश्तूननि खां घटि, वरी ट्राइबल एरियाज़ जा 50 लख पश्तून भाउर असांजा ॿिया एड कया अथनि आदमशुमारी में। हाणे हिन सॼी ॻाल्हि जो मक़सदु छा आहे? मक़सदु आहे त पाकिस्तान जो वॾे में वॾो वसीलो आहे समुंड। उन समुंड जो शहर आहे कराची। उन कराची शहर में समुंड वारे इलाइक़े में के अहिड़ा मख़लूक अची विहारणी आहे जेका हिकिड़ो त सॼी दुनिया जी वंगार वहे, ॿियनि जी हिदायतुनि ते हले, ॿियो जेॾी महिल चाहे उनखे कंहिंजे बि ख़िलाफ़ु इस्तेमालु कजे, जेको इस्तेमालु थियण लाइ सिंध जा माण्हू तयारु कोन हूंदा आहिनि। तंहिंजे करे असुलु मसइलो आहे त पश्तून भाउर या पाकिस्तान जा पंजाबी भाउर, बलोच भाउर असांजा भाउर आहिनि, पर अफ़गानिस्तान मां या ॿियनि सूबनि मां सॼी ख़ल्क़ हाणे सिंध में आबाद करण जो मक़सदु इहो आहे त कराची ते कंट्रोल कजे। हाणे अफ़गानिस्तान जेको आहे उहो अफ़गानिस्तान जो बॉर्डर त रुॻो पाकिस्तान त कोन्हे न, ऐं अफ़गानिस्तान जे बॉर्डर में त ईरान बि आहे, तुर्कमेनिस्तान आहे, उज़्बेकिस्तान आहे, ताजिकिस्तान आहे, ॿिए पासे चाइना आहे। हाणे ईरान ऐं तुर्कमेनिस्तान ऐं उज़्बेकिस्तान ऐं ताजिकिस्तान ऐं चीन वञण लाइ तयारु न हुजनि अफ़गानी, उहे हिते छो था अचणु चाहिनि? इन करे जो हिते हुननि जा कॉन्टेक्ट्स आहिनि, हिते हुननि जा मिट माइट आहिनि, हिते हुननि जा दोस्त साथी, हिते हुननि जी तंज़ीमुनि जा आउटफिट्स जा पंहिंजा ख़ुदि सेल आहिनि, मर्कज़ आहिनि, ऐं उहे सभ खां वधीक किथे आहिनि? उहे सभ खां वधीक हिकिड़ा KPK में आहिनि, ॿिया कोइटा में आहिनि, या सभ खां वधीक कराची में। त नेचुरली तव्हीं चमन जे बॉर्डर ते आणियो, तव्हीं कहिड़े बि बॉर्डर ते आणियो, तव्हीं बलूचिस्तान ऐं पेशावर ऐं KPK जे कहिड़े बॉर्डर ते खणी अचो, उहे फिरी घिरी सभु जेके ईंदा से आख़िर में ईंदा कराची। हाणे जॾहिं आख़िर में कराची ईंदा त उहे कराची में त अची हितां वापसि त कोन वेंदा। ॿी ॻाल्हि त सम्झणु खपे त पाण चवंदा त अफ़गानी असांजो अफ़गाननि में रुॻो पश्तून असुलु मसइलो कोन्हे। अफ़गानिस्तान जी जेका आबादी 3 करोड़ 10 लख आहे, उन में 42 सैकड़ो पश्तून, 27 सैकड़ो ताजिक आहिनि, 9 सैकड़ो हज़ारा वारा आहिनि, उज़्बेक आहिनि 9 सैकड़ो, 4 सैकड़ो अहमक आहिनि, इहे सभु तुर्कमैन आहिनि, बलोच बि असांजा भाउर आहिनि 4% अफ़गानिस्तान में। इहे सभु आबादियूं के इन्हनि मां रूस जे चवण ते हलनि था, के चीन जे, के अमेरिका जे, के इंडिया जी। हाणे जॾहिं तव्हां पाकिस्तान में आणींदव त तव्हांखे ख़बर कहिड़ी पवंदी त इहो जेको कराची में अची रहियो आहे अफ़गान भाउ, उहो कंहिंजी उनजी कमांड कंहिं वटि आहे? उनजी कमांड इंडिया वटि आहे, चीन वटि आहे, रूस वटि आहे, अमेरिका वटि आहे। तंहिंजे करे उहो दहशतगर्दी जो सबबु बणिजे थो। रुॻो सिंधियुनि खे अक़लियत में आणण जो न,
वसीला खणण जो न, पर उन्हनि सां गॾु उहो जेॾी महिल बि उनजो बटण दॿाइजे, पाण खे थोरी ख़बर आहे तो आम पीसफुल अफ़गान मुतासिर अफ़गान आहे या उहो कंहिं परॾेही एजेंसी जे हिदायत ते कमु कंदड़ अफ़गान आहे। केॾी महिल बम धमाकनि में मुलविस थींदो, केॾी महिल दहशतगर्दी में मुलविस थींदो, ऐं हींअर ॾिसो न ग्वादर में वरी धमाको थियो आहे। तंहिंजे करे ही सॼा मामला इन्हनि जी जेका रस्सी ऐं इन्हनि जी तार हूंदी छिकण वारा ॿिया हूंदा। तंहिंजे करे थियण ई खपंदो हो त जीअं अफ़गानिस्तान में इहो क्राइसिस थियो हो, तीअं पाकिस्तान जी वफ़ाक़ी ऐं सूबाई गवर्नमेंट टके थी पैसे जे मामले ते हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था। को माण्हू ॿधिजे थो, सिंध हुकूमत ॻाल्हाए थी, के वज़ीर खे अप्रूवल ॾियारण लाइ सिंध हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत सां ॻाल्हाए थी। सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे यकदमि ॻाल्हाइणु खपंदो। सिंध जो हिकिड़ो नुमाइंदा वफ़्त सिंध जी सूबाई असेंबली जो वज़ीरनि जो फौरन इस्लामाबाद वञिया, उहो फौरन वञी मिलिया परॾेही वज़ारत सां, परॾेही खाते सां। उहो वञी KPK ऐं बलूचिस्तान में मौजूदु उते जेका फ्रंटियर कॉन्स्टेबलरी आहे, उते जेका बॉर्डर सिक्योरिटी फोर्सिस आहिनि, उन्हनि सां मिलिया सिंध हुकूमत जा नुमाइंदा। उन्हनि खे चवंदा त बाबा हेॾां को बि माण्हू सिंध में न अचणु खपे। सिंध असेंबली खे फौरन पंहिंजो हिकिड़ी करारदाद ॿाहिरि खपंदी ऐं लॉस ठाहिणु खपंदा, लेजिस्लेशन करणु खपंदी हुई त सिंध जा जेके बॉर्डर्स आहिनि, जेको घोटकी वटि आहे या कंदकोट वटि आहे, उन्हनि बॉर्डर्स ते ऐं रेलवे स्टेशन्स ते यकदमि सिंध पुलिस खे कमांड जारी थिया, उहा चेकिंग करे आहे। DCs जेके बॉर्डर इलाइक़े जा आहिनि, कंदकोट जैकबाबाद जा ऐं हेॾा कराची जा ऐं हुन पासे घोटकी जा, उन्हनि DCs खे हिदायत वञा उते हिकिड़ो हिकिड़ो मिनिस्टर कैंप करे। ही ज़िंदगी ऐं मौत जो सुवाल आहे। हिकिड़ो हिकिड़ो मिनिस्टर वञी उन्हनि चइनी ज़िलनि में कराची, घोटकी, जैकबाबाद, कंदकोट उते वञी DC उन्हनि सां मीटिंग करे वेहा ऐं उते जेका फौज जा पुलिस जा ऐं रेंजर्स जा माण्हू आहे उन्हनि सां मिली ऐं उते इन्फ्लक्स खे रोकजे आहे। हे कुझु कोन पियो। मसइलो इहो आहे त सिंध निधणकी आहे, सिंध जो को धणी धोणी कोन्हे। तव्हां ऐं असां दाऊं करे सघूं था, तव्हां ऐं असां जलसा जुलूस करे सघूं था। जलसनि जुलूसनि जे जवाब में पाण ते FIR कटिबियूं, पंहिंजा माण्हू ॿधिजी वेंदा, वरी साल उहे जेलनि में पिया हूंदा, पर हुन मां खड़तेल तॾहिं निकिरंदो जॾहिं सिंध हुकूमत जेके सिंध जा माण्हू बिजा तीर बिजा करे अची ज़ाहिरीनि था, उहे जॾहिं पंहिंजो तव्हांजे मुंहिंजे चवण ते SP हरकत में कोन ईंदो, तव्हांजे मुंहिंजे चवण ते DC हरकत में कोन ईंदो, जिन जे चवण ते ईंदो उहे गैर जाइज़। अया साहब, हिकिड़ो मौक़िफ़ इहो जेको तव्हां बिल्कुलु क्लियर ॿुधायो। ॿियो जेको मौक़िफ़ ॿाहिरी त हले पियो थो त हिन दौर वारो जेको तालिबान आहे उहो लिबरल आहे। औरतुनि जे मामले में उनजो ॿियो मौक़िफ़ आहे। नजीब जे वारे जेका दौर खां पोइ वारे तालिबान ऐं अशरफ गनीअ वारे दौर जे ख़ात्मे खां पोइ वारे तालिबान में वॾो फ़र्क़ु आहे। तव्हां कीअं था ॾिसो? अच्छा, मुंहिंजी हिन में तमामु हिकिड़ी इस्टेब्लिश्ड ऐं हिकिड़ी मुंहिंजी राय आहे ठहियल ठुकियल। जेके ही पंहिंजी कराची में पंहिंजा प्यारा दिलबर दोस्त ॾिसो था न, इहे दिलबर दोस्तनि 3-4 तंज़ीमूं ठाहे छॾियूं आहिनि। हिकिड़ा पाकिस्तान में आहिनि, ॿिया PSP में आहिनि, ॿिया NQM में आहिनि, ॿिया सभिनी में अलॻि अलॻि आहिनि। इहे प्यारा दिलबर जॾहिं कोन परॾे में वेठल हुननि जो हींअर इनएक्टिव थियल हमरा ओचितो अची लहे कराची एयरपोर्ट ते ऐं हुन त केस पेस वापसि वठनि, त इहे सभु गॾिजी उन सां शामिल थी वेंदा आहिनि। तंहिंजे करे हिते वारा हमरा असांजा हुजनि तालिबान, असांजा तालिबान भाउर प्यारा जिगर जानी जेके असांजा अफ़गानिस्तान वारा हुजनि, उहे जिगर जानी असांजा उज़्बेकिस्तान ऐं ताजिकिस्तान में वेठा हुजनि, उन्हनि जो माइंड सेट साॻियो आहे। पहिरीं नंढड़ी हिकिड़ी शइ घुरिबी आहे, पोइ नंढड़ी शइ करे पोइ हुनजो दाइरो वधाईंदा ईंदा, पोइ जीअं जीअं हुननि खे इख़्तियार मिलंदो वेंदो असर्टिव थींदा वेंदा। पहिरें ॾींहुं तव्हां ॾिसो, जंहिं ॾींहुं आया हुआ तंहिं ॾींहुं औरत सहाफ़ी वेठियूं हुयूं चैनल्स ते, ॿिए ॾींहुं हुननि खे हटाए छॾियूं। तव्हां एयरपोर्ट भला तव्हांखे मूंखे छॾियो, तव्हांजे स्टूडियो में वेठल दोस्तनि खे बि छॾियो, पाण त चऊं थियासीं अजनबी। जेके संदन माण्हू आहिनि से जहाज़नि में लटकी, फीथनि में लटकाए पाण खे कढण लाइ तयार आहिनि, चवंदा आहिनि मां असांजी जान छुटे हितां भॼूं। जेके संदन माण्हू जिते हुते घर तड़ गाॾियूं कारोबार नौकरियूं रोज़गार पढ़ायूं आहिनि, से एॾा जेके संदन ज़बान ॻाल्हाईंदड़ आहिनि रंग रूप में मुआडनि में उन्हनि जहिड़ा आहिनि, उहे डप में वठी भॻाइनि, उन्हनि जो साह थो वञे, उहे कारदार तारूं टिपी जहाज़नि जे अॻियां लेटिया पिया आहिनि त असांजी ॿेली जान छॾायो। उहे माण्हू जॾहिं हिते अचनि, जिन माण्हू तव्हां हीअं ॾिसो कोन पिया, सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में ॾिसो वञी, बदीन में ताज़ा वाक़िया थिया आहिनि, घोटकी में, नवाबशाह में, ख़ैरपुर, लाड़कानो, उते जेके उहे उन्हनि जा जेके हमरा हिते अॻुमाट आयल आहिनि अफ़गाननि जा भाउर, उहे 4 ॼणा गॾिजी किथे सिंधी दुकानदार खे ॾंडा था हणनि, किथे गाॾे वारे खे कुटीनि था, किथे कराची जे सिंधी ॻोठ में असांजे मिस्कीन मज़दूरनि उन्हनि खे मारियो छॾीनि। तंहिंजे करे इहो त अञा ट्रेलर आहे। ही जॾहिं सिंध जी आबादी में हींअर ई तव्हां ॾिसो त कराची में असांजा उहे अफ़गानी भाउर आहिनि या उन्हनि जी ॿोली ॻाल्हाईंदड़ भाउर आहिनि, उहे चवनि था 15 सैकड़ो आहिनि, सिंधियुनि खे चवनि था 10 सैकड़ो आहिनि। तंहिंजे हींअर ई चवनि था त असां फलाणी ॿोली ॻाल्हाइण वारनि जो वॾे में वॾो शहर कराची आहे। तंहिंजे करे उन्हनि जा वरी 5-7-8 लख माण्हू ॿिया ईंदा ऐं उन्हनि जा मदद, पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, उहे ॿिया ईंदा ऐं ॿिया को ज़बरदस्ती कोन था अचनि। इहा ॻाल्हि आउं करेक्ट करणु चाहियां थो तव्हां जे ज़रिए, व्यूअर्स जे ज़रिए, ATN जे व्यूअर्स जे ज़रिए, त जेके बि अचनि था से इत्फाक़ी हादसाती तौर कोन था अचनि।
उन्हनि खे आणण में सिंध हुकूमत शामिल आहे। अच्छा, जेके सिंध जा डोमिसाइल कूड़ ठहनि था उनखे ॾियण वारा सिंध जा सिंधी ॻाल्हाईंदड़ DC सिंधी कोन चवंदुसि त को उर्दू ऐं पंजाबी, सिंधी ॻाल्हाईंदड़ DC, सिंधी ॻाल्हाईंदड़ SDM, सिंधी ॻाल्हाईंदड़ मुख़्तियारकार, उहे वेही ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़ नादरा जा ऑफिसर उहे वेही डोमिसाइल ठाहे ॾियनि था। NIC बि उहे ई था ठाहे ॾियनि ऐं सिंध में अची उन्हनि अफ़गाननि खे आबाद करण जो कमु ख़ुदि असांजी प्यारी सिंध हुकूमत पई करे, छाकाणि त उन्हनि जो सिंध जे माण्हुनि सां को वास्तो कोन्हे। उन्हनि जो कारोबार आहे उन्हनि जे कबाबनि जे गाॾे ते सिंधी खाए, अफ़गानी खाए, बर्मी खाए, ईरानी खाए, हुननि खे कबाब विकिणो, तंहिंजे करे हुननि जो को तालुक कोन्हे ऐं वफ़ाक़ी हुकूमत हिन में शरीक आहे। वफ़ाक़ी हुकूमत बि चाहींदी त सिंधी जेके आहिनि अक़लियत में अचनि, उहे चाहींदा त भले ॿी ख़ल्क़ इस्लामाबाद, लाहौर ऐं कोयटा, पेशावर न रहे, फैसलाबाद न रहे, हेॾा न रहे, वञी मर्दान ऐं नौशहर में खुशाब में उहा अची सभु हिते रहे। तंहिंजे करे सॼी फेराए घेराए जेको चई विया आहिनि, जॾहिं कॾहिं सिंधड़ी तोखे खंधारो जो को सॼी मुसीबत हिते ई।